इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त अमीरनि लाइ एमनेस्टी स्कीम ऐं ग़रीब लाइ महांगाई आहे। आबादगारनि खे कुझु न ॾिनो वियो आहे, मथां वरी सब्सिडियूं बि ख़तमु कयूं वियूं आहिनि। हुन चयो त हुकूमत आम माण्हूअ खे रिलीफ ॾे, पीपी पघारुनि ऐं पेंशन में इज़ाफ़ो कयो। छा तव्हां इहो करे सघो था? संदसि चवणो त बेनामी अकाउंट्स ते हुकूमत जी ॿी पॉलिसी नथी हली सघे। बार विझणो आहे त जहांगीर तरीन ते विधो वञे। पीपी चेयरमैन चयो त इमरान ख़ान खे पंहिंजी पॉलिसी DGISPR ज़रिए ॾियारण सां इदारा तकरारी थींदा ऐं हू नथा चाहिनि त इदारनि खे तकरारी बणायो वञे। वज़ीरे डिफेंस होगा, वो आपका डिफेंस पॉलिसी बनाता है। वो जो डिफेंस पॉलिसी है उसका बयानिया जो है DGISPR या जो भी स्पोक्स पर्सन होगा वो बयान कर सकता है। जब सियासी बयानिया दिया जाएंगे तो इदारे मुतनाज़ा होंगे, और हम जो पाकिस्तान पीपल्स पार्टी है हम कभी नहीं चाहते। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त जहांगीर तरीन जे जाली अकाउंटनि ते हुकूमत छा कयो? हुकूमत खे पंहिंजी मुआशी पॉलिसियुनि जो जाइज़ो वठणु घुर्जे। हुन चयो त आमिर जो कानून ऐं जमहूरियत गॾु नथा हली सघनि। नंढनि वापारियुनि खे तंग कयो वियो त जमहूरियत कीअं हलंदी? संदसि चवणो त जज, सियासतदान ऐं जनरलनि लाइ हिकु कानून न हूंदो त इंसाफ़ कीअं थींदो? बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त नेब पाण हिकु मनी लॉन्ड्रिंग जो इदारो आहे। खेनि शर्म नथो अचे? छा खेनि गिरफ़्तारी जी धमकी ॾेई डिॼारे सघिजे थो कि या नैब चलेगा या मईशत चलेगा? आपको याद होगा कि एक वज़ीर आज़म जो नेजो था, उसने कहा था कि मार्शल लॉ और जमहूरियत साथ साथ नहीं चल सकते। इसी तरीके से नैब का काला कानून और हमारा मईशत नहीं चल सकते। हुन चयो त हू 18वीं तरमीम, सदारती निज़ाम, फ़ौजी अदालतुनि ऐं जमहूरियत बाबति पंहिंजे मौक़िफ़ तां पोइते न हटंदा। जेको करणो आहे कयो। हू धमकियुनि, नेबगर्दीअ खां डिॼण वारनि मां न आहिनि। हू दॿा में न ईंदा। पूरी पार्टी ऐं ख़ानदान खे जेल में विझो, पोइ बि पोइते न हटंदा। पूरा खानदान को आप, पूरा पार्टी को आप जेल भेजें, लेकिन हम नजरियाती पार्टी है। इस निज़ाम में, इस कानून में, इस आईन में, इस पार्टी में, इस मुल्क के लिए हमने जाने दी है, हमने खून दिया है। आपकी धमकी से, आपके नाबगर्दी से, आपके अरेस्ट की धमकियों से हम डरने वाले नहीं हैं। संदसि चवणो त सिराज दुरानी खे त इस्लामाबाद मां गिरफ़्तार कयो वञे थो, पर तहरीक इंसाफ़ वारनि ते बि केस आहिनि। खेनि छो छॾियो वञे थो? एहतसाब बिना फ़र्क़ु हुअणु घुर्जे। बिलाल भुट्टो ज़रदारी चयो त जेकॾहिं हुकूमत करणी आहे त ख़िदमत करणी पवंदी। पीपी हुकूमत खे जवाबदेह बणाईंदे राव अनवार ते आसिफ़ ज़रदारी पंहिंजो बयानु ॾेई चुको आहे।